अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास बासर घर ते का करे घरवारी खे अगवा करण जी कोशिश कई। मज़ामत ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। अहिड़ो इज़हार खान थाणे जे हद ॻोठ मोहम्मद हसन मरी वासी भीमो भील पंहिंजी ज़ाल शर्मीती लक्ष्मी भील ऐं माइटनि सां गॾु बासर ऐं पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करण दौरान साफ़िन अॻियां दाईंदे कयो। कोठाणी भीमो भील ॿुधायो त अटकल 1 साल अॻु लक्ष्मी भील सां प्यार जो परिणो कयो हो, जॾहिं त तालके झंडे मरीचे ॻोठ साल दरस वासी बासर लक्ष्मण भील तुनियो भील ऐं ॿियनि पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत कयो पियो वञे। 3 ॾींहं पहिरियां लक्ष्मण तुनियो ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि पारां घर ते का करे ज़ोरी ज़ाल खे अगवा करण जी कोशिश कई। मज़ामत ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। घरवारी खे वारनि खां झले ज़मीन ते गीले तज़लील कई वई, जंहिं बाद पाड़े वारनि जी मदाख़लत बासर फ़रार थी विया। जॾहिं त अहिड़ी दांह खणी खान थाणे ते वियसि, पर पुलिस बासर ख़िलाफ़ केस दाख़िल खां इनकार करे छॾियो, जेका सरासर ज़्यादती आहे। हुन चयो त ॼाणल बासर घरवारी खे अगवा करण मूंखे कूड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे ख़ौफ़ सबबि दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियां। ॻोठाणे चयो त बासर जीअं जंजाल बणाए छॾियो आहे। अद जी पुलिस केस दाख़िल नथी करे मजबूर थी इंसाफ़ लाइ दर दर धिका खाई रहियो आहियां। कोठाणे ऐं संदसि घर भातियुनि IG सिंध DIG SSP मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वसावारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बासर ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।